अल्लाह अकबर कबीरा। मौत बरहका, मौत को बची कोई न सगंदो। ऐनमा तकूनु युदरिकुमुल मौत वलौ कुंतुम फी बुरूजिम मुशय्यदा। कुरान तो चे भली पान के लोई कोटन में लिकाए तब इज़राइल को न छड़ींदई। या तवा जे ज़िले कंबर शदाद कोट में का एड़ी जाय आए जाते इज़राइल नहीं दो आ। बुधायो मां लख रुपयो दींदो मां सैयद भी ओडे हला आए का जाय न साईं एड़ी का जाय ही कोने। हाय मौत बरहका। वरी बुध कुरान कुल इन्नल मौत अल्लज़ी तफिर्रून फइन्नहु मुलाक़ीकुम। नबी चो पंहिंजी उम्मत के बेशक मौत का एड़ी शे आ जाडे भजंदे तो सा मुलाकात जरूर कंदो। हजरत सुलेमान नबी जे दौर में हजरत इज़राइल ये घूरे घूरे दिसे पयो उन जो उम्मती के। उम्मती चवे तो अल्लाह जा नबी है केरा चयो इज़राइल आ जेको साह कढंदो आ जे माडी तकी तो माके इनको परे कर परे कर। काडे साईं तोखे अल्लाह मौजज़ो दिनो आ न तख्त के हुकुम कंदो आ हवा जे जरिए मुल्कन जा दौरा कराई वरी शाम जो घर मोटाइंदो थी बिना पेट्रोल जे बिना सीएनजी जे। यो थी मुझो रब सुलेमान नबी हवा जे जरिए अल्लाह जे हुकुम सा तख्त ते पे हलंदो हो मुल्कन जा दौरा कंदो हो। उम्मती के विहारे तख्त के हवा के हुकुम दिने अल्लाह जे हुकुम सा हिन के परे खणी वन काथे जबलन में के दूर हाने इलाके में वयो 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 चे हिते मता इज़राइल न होजे बस हिते माके ला जियां जो लथो चे जबल जी चुर में वनी लिका पियो मौत को टुजा पियो दिसा त माखो अगे इज़राइल अगे ही वेठो आ। माखे द तख्त खणी आयो इज़राइल के जे तू किए ते पहुतो तोखो भगवा तू माखो अगे वेठो आ। हजरत इज़राइल तो चे अल्लाह जा बाना सुलेमान नबी जी कचहरी में इन करे घूरे घूरे दिसा पे तू जो टाइम पूरो थियण वारो हो। पर कुरान तो चे वमा तदरी नफ्सुम बिअय्यि अर्ज़िन तमूत। जै जमीन जे टुकड़े ते तवा जो मौत अल्लाह जे फैसले से लिखल आ त उते मौत थींदो। मां दिसा पियो त टाइम पूरो थियण वारो आ अलाए कदी उथंदो कदी हलंदो त हिते साह कढांस तो जो मौत ते जबल जी चुर में लिखल आ। अल्लाह कुरान में वाक़ियो आ हजरत इदरीस अलैहिस्सलाम जो। हजरत इदरीस नबी जो मौत अलैहिस्सलाम अजीब थियो। वज़कुर फिल किताब इदरीस। कुरान भी सच्चो हथ मथे करे जो कुरान जा वाक़िया भी सच्चा। वज़कुर फिल किताब इदरीस इन्नहु कान सिद्दीक़न नबिय्या। अल्लाह जो नबी इदरीस अलैहिस्सलाम मुलाकात थे सिकड़े नूरानी फरिश्ते सा। अस्सलामु अलैकुम वालेकुम अस्सलाम की आवा। हजरत इदरीस तो फरमाएस मुझी दिल थी चाहे ओ नूरानी फरिश्ता मां उन मलाइक सा कचहरी कया जो अल्लाह जे हुकुम सा मानुन जा साह कढंदो आ। वो मलाइक केड़ो आ जो साह कढंदो आ। आस्ते ता जो भोग दे मता हिते भी अची वने हाली 2 मिनट नहीं दो गालायो इज़राइल जो नालो खणदे हाजी भोग थे। इज़राइल काथे वेठो आ फरिश्तो जे दो सही हिन माल 3 आसमान ते वेठो आ। चेबो माखे वठी हल तमा इज़राइल सा कुछ कचहरी कया। फरिश्तो चवे तो अल्लाह जे नबी के साईं थोरो इंतजार कयो तमा रब साईं को मोकल वठी चा। छो त मर्जी असा मलाइकन जी भी न हलंदी आ। मर्जी हथ मथे करे बुधाए कंहिंजी हलंदी आ। मर्जी न सैयद जी मर्जी न पीर जी न मुर्शिद जी न गौस जी न कुतुब जी न अब्दाल जी मर्जी न हाफिज जी न आलिम जी न नात खान जी न खतीब जी। कुरान छा तो चे वमा तशाऊन इल्ला अन यशा अल्लाह। मर्जी रब करीम जी हलंदी आ। फरिश्तो वयो मुझा अल्लाह हजरत इदरीस तो चवे त माके परन ते खणी हल मां इज़राइल से मुलाकात कया। रब इजाजत दे। रब फरमा हाओ इजाजत आ वठिया नबी के कचहरी करे भली
इज़राइल अलैहिस्सलाम सा नूरानी फरिश्तो लगी आयो। हज़रत इदरीस अलैहिस्सलातु वस्सलाम के पंजे परन ते खणी वियो। हलदे हलदे मथे पोता, टे आसमान ते पोता, साईं लहो कचरी कयो। हिया इज़राइल अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी लथो चे अस्सलामु अलैकुम। हज़रत इदरीस भी हज़रत इज़राइल के सलाम कयो। ऐं हदीस में अचे तो जेको चवंदो आहे न अस्सलाम अलैकुम, ॿुधण वारो चवंदो वालेकुम अस्सलाम, अल्लाह ख़ुशि थींदो आहे। सॼे कुले वारे मलाइक खे चवंदो आहे तूं 10 नेकियूं लिखेसि, खॿे कुले वारा तूं 10 नंढा गुनाह माफ़ करेसि। ऐं जेको चवंदो आहे न अस्सलाम अलैकुम वरहमतुल्लाह, रब चवंदो आहे 20 नेकियूं लिखोसि, 20 गुनाह माफ़ कयोसि। जेको चवे अस्सलाम अलैकुम वरहमतुल्लाह वबरकातुहू, रब ख़ुशि थो थिए, 30 नेकियूं लिखोसि, 30 गुनाह माफ़ कयोसि। सैयद हुजे, पीर हुजे, गादी नशीन हुजे, मुर्शिद हुजे, अल्लाह जो वास्तो अथव, पंहिंजा आमाल बचायो, भाकुर पायोसि, सीनो सीने सां मिलाए, हथ हथ में ॾेई सलाम करे लोॾाएसि। अल्लाह एॾो ख़ुशि थींदो जो मुरीद जा बि गुनाह छाणे छॾींदो, मुर्शिद जा गुनाह बि छाणे छॾींदो। बाक़ी झुकबो कंहिंजे तरह ते मोटी जो पंहिंजे मौज़ूअ ते। हज़रत इज़राइल के चई अस्सलाम अलैकुम, ॻाल्हि यादि आहे कन विसरी वई। भाऊ जावेद चए थो साईं अॻे बि बरसात में थोरो वायस थियो, अॼु टाइम ॾेई वञो। अल्लाह अकबर, सलाम थियो। हज़रत इज़राइल चयो वालेकुम अस्सलाम, तारुफ थियो, कीअं आयो आहे, हाल अहवाल त ॾे। चए साईं तोसां मुलाक़ात जो शौक़ु थियो। त इज़राइल सां कचहरी करे छॾी। हज़रत इज़राइल मथन को पेरन ते ॾिसेसि तो, ॾिसी करे चवेसि तो ओ इदरीस अलैहिस्सलाम, तुझो टाइम पूरो थी वियो। मां इज़राइल जी मर्ज़ी न हलंदी आ, मर्ज़ी अल्लाह जी हलंदी आ। सुम त हाणे आसमान ते साहु कढे, इते ई सुम, तुझो टाइम पूरो आहे। चे मां तोसां कचहरी करां, तू वरी मुंहिंजो साहु थो कढे, इन को त हेठि भला अल्लाह जा नबी मर्जी मुझी न हलंदी, मर्जी लिकुल अजल मुसम्मा, हर कंहिंजे मौत जो टाइम मुक़रर आहे। इज़ा जाअ अजलुहुम फला यस्ताखिरून साअतन वला तस्तक़दिमून। अज मां दुआ करणा वा अल्लाह से मरहूम मोहम्मद पठान जी कब्र ते कुरान जी रहमत जा मींहं वसाए। अल्लाह अकबर कबीरा, जंहिंजो टाइम पूरो थींदो त न मिंट वक़्त थींदो, न मिंट पोते थींदो। तॾहिं त के अल्लाह वारे चवनि अन नसीब युसीब वलौ कान तहतल जिबाल, जेका शइ बाने जे नसीब में हूंदी आहे उहा जबलनि जे हेठों पई हुजे भी मालिक घुराए चपंद नसीब कराईंदो। अन नसीब ला युसीब वलौ कान बैन शफतैन, जेका शइ बाने जे नसीब में न हूंदी न उहा चपन तो भी किरी पवंदी। तालको ॾिसो खैरपुर नाथन शाह ज़िले दादूअ जा 13-13 फुट जने अॻे साल पोॾाई पाड़ी आयो। हितों जा माण्हू कराची लॾे विया, मौत खां भॼी विया, वरी पाणी लथो त मोटी पिया अचनि। हाणे पंहिंजे अबाणे वतन न चऊं। अल्लाह अकबर, नूरी आबाद स्टॉप ते पहुता, कोच खे बाहि लॻी वई, सभु सड़ी विया, घर बि न पहुता। अजीब मौत जा मंज़र। मां सकरन नवाब शाह जे इलाइक़े में जलसे ते वियुमि, जंहिंसां हिकिड़ी नई गाॾी निकिती आहे न अल्टो, इन में 6-7 माण्हू वेठा हा। गाॾीअ जो एक्सीडेंट थियो पुल सां, साईं सभई एक्सीडेंट में शहीद थी विया। उन्हनि जा जनाज़ा खणी घर पहुता त घर खे ई तालो लॻल हो। अजीब मौत जा मंज़र। असांजे खानपुर शहर जे भरिसां हाजी ख़ास थी बिरोइन जो ॻोठ आहे। शादीअ जी राति मौली साहब घोट जो निकाह पढ़ायो, घोट के दोस्तन कंडियूं विधियूं, सेल्फी कढायूं, घोट के घर वठी विया, कुंवार जे कमरे में लावा भी ॼारायूं। शादीअ जी रात 2:30 बजे रात जो घोट के सीने में सूर पयो, कंडियूं पातल घोट के कार में विझी खणी विया, शिकारपुर जे सिविल अस्पताल जे दर ते पहुता। शादीअ जी रात घोट जो साह निकिरी वियो। हाय, न घोट कुंवार जो मुंहुं ॾिठो, न कुंवार घोट जो मुंहुं ॾिठो। शादीअ जी रात घोट वञी कब्र में सुतो। मौलाना केतिरा माण्हू निंड में हलिया विया। हेॾे ठुल जे पासे जेकबाद जे भरिसां गुलशेर ॻोठ कंदराड़ी में हाजी अब्दुल रज़ाक कंदराणी जी ताज़ियत ते वियासीं। उनजो पुटु पियो चएसि, बाबा चयो मूंखे ॿेपारी नमाज़ ते उथार जाए। बाबो सुतो, अधु कलाक मुने खां पोइ आज़ान आई। जीअं जो अबे खे उथायां त अबे खे साह ई कोन्हे, निंड में हले ख़ुशि, चङो भलो निंड में साह निकिरी।
अरे त फरमाया रात जो सुम्हो भी कलमो पढ़ी सुम्हो, जेकरे मौत अची वियो त इंशाअल्लाह क़यामत जड़ी कब्र मोथंदो त चपंदे कलमो जारी हूंदो। मौत चबो शाखे आ, मौत जी तारीफ बुधो। फरमा अनल मौतुल लज़ी अफरक़ु बैन ज़ौज व ज़ौजते। मौत चे तो पांजी तारीफ पान तो करे त मां जॾहिं ईंदो आहियां त पोइ घरवारीअ खां मुड़ुस जुदा थी वेंदो आहे, मुड़ुस खां घरवारी जुदा थी वेंदी आहे। अनल मौतुल लज़ी अफरक़ु बैनल अख़ वल अख़वात। मौत चे तो जॾहिं मां ईंदो आहियां त भाइरनि खां भेनरियूं जुदा थी वेंदियूं आहिनि, भेनरुनि खां भाइर जुदा थी वेंदा आहिनि। अनल मौतुल लज़ी अख़रबु दियार। मौत चे तो जॾहिं मां ईंदो आहियां त पोइ काथे काथे घर बि वीरान थी वेंदा आहिनि। अनल मौतुल लज़ी अख़रबुल क़ुसूर। काथे काथे मां मौत ईंदो आहियां त पोइ बंगला बि वीरान थी वेंदा आहिनि। यार कंहिंजे मरण सां सॼो ॻोठ यतीम थी वेंदो आहे, कंहिंजे मरण सां सॼी यूसी यतीम थी वेंदी आहे, कंहिंजे मरण सां सॼो तालको यतीम थी वेंदो आहे, कंहिंजे मरण सां सॼो सूबो यतीम थी वेंदो आहे, कंहिंजे मरण सां असीं सॼो मुल्क यतीम थी वेंदो आहे, कंहिं अल्लाह वारे जे मरण सां दुनिया यतीम थी वेंदी आहे। दुआ कयो त शल तव्हां असांजो ख़ात्मो को कलमे ईमान सां थिए।